माण्हू जॾहिं कैंसर थींदो आहे न, बीमार थींदो आहे, अदा अॻियां थी वञे, बीमार थींदो आहे माण्हू त फिफड़ साह छॾींदा आहिनि, पोइ वरी टंगुनि में गोॾनि में सूरु पवंदो आहे, पोइ कब्ज़ी शुरू थी वेंदी आहे, पोइ वरी साह घुटबण शुरू थींदो आहे, पोइ वरी बांह में अची अधरंग जो असरु थींदो आहे। उनजे पोयां असल ॻोड़ी का हूंदी आहे, असल का गड़बड़ फिफड़नि में लिवर में का ॻाल्हि हूंदी आहे। असल ॻाल्हि हीअ आहे त सिंधियुनि जी कराचीअ में मौजूदगी पसंदि न आहे। बुनियादी ॻाल्हि गाज़ी ॻोठ, सचल ॻोठ, फलाणो ॻोठ, भिटाई ॻोठ, इहो आहे हॾनि जो सूरु, संदनि जो सूरु, बांह जो सूरु, पेट जो सूरु। असल ॻोड़ी आहे। ॻोड़ी कहिड़ी आहे? ॻोड़ी कैंसर जी ॻोड़ी आहे। सिंधी कराची में न खपनि। सिंधियुनि खे नस्ल कुशी करे एथनिक क्लींसिंग चइबो आहे हुनखे। जीअं बोस्निया में कयूं, मिलाज़ोविच कई, उते मुस्लमाननि खे मारियो, जीअं रोहिंग्या सां थियो, जीअं फ़लस्तीननि सां पियो थिए, जीअं कश्मीरनि सां पियो थिए, जीअं दुनिया जे मुख़्तलिफ़ वियतनामियुनि सां थियो, मुख़्तलिफ़ माण्हुनि सां थियो, त ही माण्हू हाणे तव्हांजी ख़ुशकिस्मती, तव्हांजी बदनसीबी बणिजी वई। तव्हांजी ख़ुशकिस्मती कहिड़ी आहे त तव्हां वटि गैस आहे, तव्हां वटि पेट्रोल आहे, तव्हां वटि मार्बल आहे, तव्हां वटि कोयलो आहे, तव्हां वटि कारूं जरनि, तव्हांखे गोरख आहे, तव्हां वटि समुंड आहे। समुंड आहे न, जेकॾहिं अफ़गानिस्तान में समुंड हुजे त एॾा थोरी अचनि। लैंड लॉक्ड आहे, चौधारी अफ़गानिस्तान जी चौधारी ज़मीन आहे, समुंड आई कोन्हे। लैंड लॉक्ड चइबो आहे, जंहिंजे चौधारी ज़मीन हुजे, समुंड हुजे ई न। समुंड तव्हां वटि आहे। जेके मथियां सूबा आहिनि उन्हनि वटि समुंड आई कोन्हे। KPK में बि समुंड कोन्हे, पंजाब में बि समुंड कोन्हे, बलोचिस्तान जे माण्हुनि ते चढ़ायूं छो आहिनि? उते समुंड आहे। सिंध में वरी समुंड सां गॾु पेट्रोल आहे, गैस आहे, मार्बल आहे, ऐं दुनिया जो 7 नंबर वॾो कोयले जो ज़ख़ीरो आहे। त हाणे उन्हनि सिंधियुनि जो जेको तख़्तगाह आहे उहो आहे कराची, जिते एयरपोर्ट आहे, जिते समुंड आहे, जिते सॼी दुनिया जा माण्हुनि सां राब्ते जो ज़रियो आहे समुंड ऐं हवाई सफ़र। ऐं कराचीअ खां केटी बंदर ताईं इहा सामूंडी बेल्ट आहे। कराची ऐं केटी बंदर ॿई अहिड़ा बंदरगाह आहिनि जिते गहरो समुंड आहे, जिते वॾा जहाज़ अची बीह सघनि था। ग्वादरबा आहे। तंहिंजे करे उन शहर में ही माण्हू छो वेठा आहिनि? गाज़ी ॻोठ वारनि खे धकु हणो, फलाणे ॻोठ वारनि खे डंड हणो, फलाणे खे कढो, अलकरम ते बीहारे हिननि जे नियाणियुनि सां बदतमीज़ियूं कयो, सोराब ॻोठ ते बीहारे। ॾिसो न, हिते अची हिननि ते ATC जा कलम आया था। जिन जी पंहिंजी ज़मीन आहे, जिन जो पंहिंजो ॻोठ आहे, उन्हनि ते अची एंटी टेररिज़म एक्ट जे तहत उन्हनि ते केस दाख़िल कया अथनि। ऐं जिन सची दहशतगर्दी कई अलकरम ते ऐं सोराब ॻोठ ते बीहारे, सिंधियुनि खे गाॾियुनि में लाहे, उन्हनि सां बदतमीज़ियूं करे, नियाणियुनि जी तोहीन कयूं, उन्हनि मां को बि दहशतगर्दी जे केस में गिरफ़्तार कोन थियो। बिलाल काका खे ॾींहं ॾिठ जो मारियो वियो, इरशाद रांझाणी खे हिते मारियो वियो। उन ग़ज़ाला बतूल सिद्दीकी असांजी नियाणीअ खे शहीद कयो वियो। असांजे कंडराणी भाउ खे हिते, नवाज़ कंडराणी खे शहीद कयो वियो। सिंध जा कई पार्टियुनि जा दर्जने सवे माण्हू हुते क़तल थिया। ख़ुदि पीपुल्स पार्टी जा माण्हू मुनवर सोहरवर्दी, अब्दुल्ला मुराद क़तल थिया। छो इजाज़त ॾिनऊं त सिंधियुनि जा माण्हू या ॿिया माण्हू जेके दहशतगर्दीअ जे आलमी मनसूबे जे राह में ऐं कराची ते कब्ज़े जी राह में जेके रुकावटनि, उन सभिनी खे गिरफ़्तार कयो। आऊं अयाज़ लतीफ़ पलीजो, तव्हां सभिनी जे साम्हूं वेठो आहियो न। आऊं चवां थो बार बार, हिते सभु सिंधी वेठा आहिनि, ऐं सिंधियुनि जे साम्हूं चवां थो त असांजा पंजाबी भाउरनि, पश्तून भाउरनि, उर्दू ॻाल्हाईंदड़ मुहाजिर असांजा भाउरनि, असांजा सराइकी बलोच भाउरनि, पर ही वतन मिली भाउ आयो, पर मिली ही वतन असांजी, ही सरज़मीन असांजी आहे। उन में तव्हीं भाउर पंहिंजे वतन में ख़ुशि हुजो। तव्हीं जिते आयो उते आबाद हुजो, ख़ुशि हुजो। पंहिंजी ज़मीन तव्हां वटि हुजे, पंजाब जी ज़मीन पंजाबियुनि जी, पख्तूनख्वा जी ज़मीन पख्तूनख्वा जी, बलोचनि जी बलोचनि जी, ही असांजी ज़मीन आहे। हिननि माण्हुनि खे तव्हीं नियाणियुनि खे अची फायरिंगूं था कयो। मूं हींअर भेनरूं ॾिठियूं, कंहिंजे अख जे हेठां ॻाढ़ो निशान आहे, कंहिंजे मथे ते पटी ॿधी पई आहे। सिंधी नियाणियुनि सां अहिड़ो हशर पिया कयो। 13 सालनि खां हुकूमत तव्हांजी आहे ऐं चवंदा आहियो असां वटि मैंडेट आहे, चवंदा आहियो असांखे सिंध जा माण्हू वोट था ॾियनि। जेके तव्हांखे फर्ज़ कयो, तव्हीं असीं चवंदा धांधली करे खटंदा आहियो, फर्ज़ कयो, तव्हां धांधली कोन था कयो।
फर्ज़ कयो सिंध जा माण्हू तव्हांखे वोट था ॾियनि, फर्ज़ कयो तव्हां सिंध जे माण्हुनि जा महबूब पार्टी ऐं अॻुवाण आहियो, त पोइ मिली जेके तव्हांखे महबूब सम्झनि उन्हनि सां अहिड़ो अशर कबो आहे। जेके माण्हू तव्हां आउं आसिफ ज़रदारी साहब खे मुखातिब पियो थियां ऐं आउं बिलावल साहब खे मुखातिब पियो थियां ऐं आउं बख़्तावर असांजी भाईटी खे, असांजी भाईटी आसिफा खे मुखातिब पियो थियां। तव्हांखे यादि आहे त तव्हांजो नानो शहीद थियो, सिंधी माण्हुनि पाण खे बाहियूं ॾिनियूं हुयूं। तव्हांजी अमड़ शहीद थी, सिंध जे माण्हुनि रोड रस्ता ब्लॉक करे छॾिया, न्याणियुनि अची जुलूस कढिया। उन्हनि सिंधी न्याणियुनि जे जिन तव्हां लाइ जुलूस कढिया उन्हनि जा अची मथा वेठा फाड़ियो, उन्हनि ते गोलियूं वेठा हलायो। को हया हूंदो आहे, को शर्म हूंदो आहे। सुभाणे जॾहिं तव्हांखे पादरणी हुकूमत मां कढी ॾींदा, वरी सिंधियुनि खे चवंदो असांजे पारां एहतजाज कयो। इन में ही सभु शरीक आहिनि। हिन में एसएचओ बेसएचओ तपेदार बपेदार नंढड़ी ॻाल्हि आहे। तपेदार सां बदिली करे छॾियो, मुख़्तियारकार तव्हांखे ॾेखारींदा, ॾेखारे ही ॾेखारे हू अणबी आहे न, तव्हांखे ॾेखारींदा मुख़्तियारकार सां बदिली। तव्हांखे ख़बर ई कोन पवंदी उहो मुख़्तियारकार उहो डीएसपी वरी को गड़ी यासीन जो डीएस तव्हांखे थोरी लॻाईंदो डीएसपी जे पोयां। डीएसपी उहो गड़ी यासीन मुक़ररु थी वियो। वरी मुर्सा भुटे जे क़त्ल में जेके हुआ उहो सभु मुक़ररु थी विया न पोस्टिंग में, जेके मुक़ररु हुआ ज़ुल्फ़िकार मुर्सा भुटे जे केस में हुआ सभु पोस्टिंग थी विया। त ही जेके माण्हू हूंदा हिन मां को गड़ी यासीन वेठो हूंदो, को कंबर शदाद कोट ऑफिसर थी वेंदो, तव्हीं ख़ुशि थियो फलाणो। सस्पेंड जी ॻाल्हि कान्हे, ॻाल्हि आहे त गाज़ी ॻोठ जे रहवासियुनि खे अची मालिकाना हक़ ॾियो, उन्हनि खे रजिस्ट्री करे ॾियो, उन्हनि खे 7 फारम में रिकॉर्ड ऑफ राइट में उन्हनि जी एंट्री कयो, उन्हनि खे 7 फार्म बे में उन्हनि जा नकुलनि में दाख़िल करे रेवेन्यू रिकॉर्ड में उन्हनि खे खातो ॾियो। वज़ीर आला ख़ुदि अचे, उनजो वज़ीर अचनि, उहे अची हिकिड़े माण्हूअ खे दहशतगर्द जुलूस था कढनि, उन में ॿ थपड़ था लॻनि, उन मां हुनजे कांच जो रबड़ टुटी थो वञे ऐं कांच लही थी वञे, त उन सां 15 वज़ीर उनजे घर माफ़ी था वठण वञो त भाई साहब गलती हो गई, आपकी इलास्टिक टूट गई और शलवार उतर गई, मैं माज़रत ख़्वाह हूं। वज़ीर आला डोड़ी थो वञे, इलास्टिक टुटण जी माफ़ी थो वठे त तुंहिंजी शलवार लही वई आहे, आउं माज़रत करण आयो आहियां। ऐं सिंधी न्याणियुनि जा मथा पिया फाड़ियो, उन लाइ तव्हांखे का तकलीफ़ कान्हे। ऐं ॿी ॻाल्हि सम्झो त ही सिंधी ऑफिसर जेके आहिनि, जिनखे पाण सभु पोस्ट सॼो ॾींहुं पोस्ट वेठा रखो, फलाणो मुंहिंजो सौट CSS आउं रखंदो आहियां, फलाणो सौट CSS करियो, फलाणी न्याणी ऑफिसर थी वई, फलाणो DIG थी वियो, फलाणो हेल्थ जो ऑफिसर थी वियो। उहो जॾहिं इक़्तिदार में थो अचे, सिंधी ऑफिसर हो, सिंधी ऑफिसर सां मुखातिब आहियां। तव्हांखे जॾहिं जूता था लॻनि, तव्हांखे जॾहिं बेइज़ती था कनि, तव्हांखे जॾहिं नौकरियुनि में तासुब जो निशानो बनाए लाइन हाज़िर था कनि, तव्हांखे जॾहिं कमिश्नर DIG IG थियण नथा ॾियनि, तव्हां जूं बेइज़तियूं करे तव्हांखे टके जो कनि था, तॾहिं तव्हां सिंध ॾाढा ॾिसंदा आहियो सिंधी माण्हू असांजो आवाज़ बुलंद कनि। ऐं पर जॾहिं तव्हांखे इक़्तिदार थो मिले, तॾहिं तव्हां सिंधियुनि जे साम्हूं सुल्तानी गवाह थी, शाहिद थी, उन्हनि सिंधियुनि ते चवंदा आहिनि ॾाढे ते उथारींसि त उथे न, हीणे ते विहारींसि त वेह न। तव्हीं टूरा थियो, पंहिंजे वतन जे माण्हुनि जो अचनि नथा पियो ऐं चमचागिरी दलाली करे हुकुमराननि जे चवण ते पंहिंजनि तव्हांखे शर्म अचे थो? सिंध पुलिस खे ऐं सिंध इंतिज़ामिया खे शर्म अचे थो? हिन न्याणियुनि खे तव्हां लठियूं आहियूं, हिननि जा तव्हां मथा फाड़िया आहिनि। तव्हांखे नक में, अखियुनि में, कन में, मथे में, मग़ज़ में, दिलि में, फेफड़नि में को दीद आहे? पंहिंजे न्याणियुनि खे उहे न्याणियूं छा थियूं घुरनि? उहे चवंदियूं असांखे पंहिंजे अजनि में वेहण ॾियो। ॿियो छा चवनि थियूं त असांखे उहो प्लाट ॾियो आहे, चवंदियूं जिते वेठा आहियूं उन्हनि जायुनि ते वेहण ॾियो। तंहिंजे करे हीअ सॼी साज़िश आहे। इन साज़िश जे ख़िलाफ़ सॼी क़ौम तव्हां सां गॾु आहे। असां हींअर 3 अगस्त ते सॼे सिंध में एहतजाज जी कॉलोनी आहे, सभु पॉलिटिकल पार्टीज़ गॾु आहियूं। क़ौमी अवामी तहरीक हुजे, SUP हुजे, SDP हुजे, जमा इस्लामी बीठी हुई हिते, PTI बीठी हुई हिते, जस्कम बीठी हुई, जेके पार्टियूं आहिनि उहे सभु गॾु आहियूं। सिंध जे मसइले ते असांजूं भले पार्टियूं अलॻि हुजनि, असांजा भले केतिरा मौक़िफ़ मुख़्तलिफ़ हुजनि, सिंध जे अहम इशूज़ ते सिंध जूं समूरियूं पार्टियूं गॾु हूंदियूं, पर वछ कुॾंदी आहे किले ते, उहो किलो तवी आहे। माण्हू तॾहिं असीं सभु वञी पहुतासीं जॾहिं तोते भील जी मां चयो हो त पिनी खाईंदसि, खून जो सौदो कोन कंदसि, तॾहिं सिंध हुनजो साथ ॾिनो। जॾहिं शीरीन जोखियो बीह रही, तॾहिं सिंध जे माण्हू वञी धणी थिया। जॾहिं नवाब वली मोहम्मद जा माण्हू अची पाण मुरादो अकेला अची वेही रहिया, तॾहिं सभु पार्टियूं उन्हनि सां गॾु थियूं। तंहिंजे करे सिंध जा माण्हू सबक़ु हासिल कयो गाज़ी ॻोठ जे माण्हुनि मां, त ही जॾहिं अची वेही रहिया, ही ॼमी बीठा, त पोइ सॼी सिंध उन्हनि सां अची बीठी। पोइ मज़हर राव जो बि अची पहुतो, पोइ अशफाक चनड़ बि अची पहुतो, पोइ महबूब अब्बासी बि अची पहुतो, पोइ सभु माण्हू उन्हनि जा धणी थी अची वेही रहिया। छाकाणि त पहिरीं हिमत तव्हां कई,
तंहिंजे करे ही असांजो वतन आहे, इन ते दस्तबरदार कोन थींदासीं। सिंध हाई कोर्ट ऐं चीफ जस्टिस नोटिस वठनि ऐं हिते जो जेको सेशंस जज आहे उहो सेशंस जज फौरन SSP खां ऐं DIG खां ऐं DC खां रिकॉर्ड तलब करे ऐं नंढड़ा नंढड़ा माण्हू उन्हनि खे ट्रांसफर करणु, पुलिस वारे खे ही कयोसीं फलाणो, मथां केरु आहे, मथां हुकुम किथां आयो आहे? ज़ुल्फ़कार अली भुट्टो जो पाण वञी केस हलाईंदासीं त पाण वञी हुन जलाद खे पकड़ींदासीं। ईअं जेको जलाद हो तारा मसी हुनखे वञी फांसी ॾियूं त तारा मसी भुट्टे खे टंगे छॾियो। तारा मसी खे हुकुम मिलियो वञी ज़ुल्फ़कार अली भुट्टे खे टंगे। तारा मसी जो कहिड़ो ॾोह? तारा मसी त पटे वालो, उनखे तारा ज़ुल्फ़कार अली भुट्टे जे बजाए चओ भई धणी बख़्श खे वञी टंग, धणी बख़्श खे टंगे छॾिया। तारा मसी ते सॼी जिदोजहद कयूं त तारा मसी वॾो ज़ालिम आहे, ज़ालिम हो ज़िया जंहिंजे हुकुम ते तारा मसी खे फांसी आई। तंहिंजे करे हिन सॼी ॻाल्हि जे पोयां हीअ ऑफिसर जी मजाल आहे सो हेॾे वॾे शहर में अची सिंधियुनि खे लठियूं हणनि। इन्हनि जे मथां सिंध हुकूमत आहे, इन जे मथां सिंध जा हुकुमरान आहिनि। सिंध जे हुकुमराननि खां हिसाब न वठंदो। सिंध जे हुकुमराननि खां हींअर इलेक्शनूं थियूं, बलदियाती इलेक्शनूं, सिंध जे माण्हुनि खां सवाल आहे। बलदियाती इलेक्शनूं थियूं, उन्हनि बलदियाती इलेक्शननि में तव्हां वरी बिजा तीर बिजा ते डांसूं करे बिरयानियूं खाई वरी उन्हनि खे वञी वोट ठपे में ठपा करे वोट ॾेई आयो। पोइ रोह बि था, उन्हनि सां गॾु डोड़ो बि था, उन्हनि जे गाॾियुनि सां गॾु रेस बि कयो था, उन्हनि जूं दावतूं करे उन्हनि सां वज़ीरनि सां सेल्फियूं बि कढायो था, उन्हनि खे काजनि में हीरो करे विहारियो बि था, उन्हनि खे मोड़ ॿधी लाड राज जो लाॾो करे पंहिंजे सिरनि ते चाढ़ियो बि था, उन्हनि सां गॾिजी वेही मानियूं ऐं दावतूं ऐं बिरयानियूं खाओ था, उन्हनि सां चांहियूं ऐं शरबत पियो था ऐं पोइ वरी चओ था असां सां विढ़नि था, मेरे नाल ज़ोरी थी गई, मैं जा गए। बाबा तव्हांखे लठियूं उहे ई पिया आणाइनि। जेको हिन गाज़ी ॻोठ जी ॻाल्हि कान्हे, सॼी सिंध में जिते जिते तव्हां सां ज़ुल्म पियो थिए, जिते जिते तव्हांजा वसीला पिया लुटजनि, जिते जिते तव्हांजे ॻोठनि में फहमीदा सियाल जो लाश आहे, किथे नाज़िम जोखे जो लाश आहे, किथे दोते भील जो आहे, किथे कान्हा कुमार तो अगवा थिए, किथे का ॿारड़ी खजी थी वञे, उहो सभु कुझु हुकुमरान पिया कनि। हुकुमरान जे चवनि त ईअं न थिए त के SP जी मजाल आहे DC जो उन ज़िले में गड़बड़ थी वञे। जेकॾहिं चयल हुजे वज़ीर आला सिंध जो त ख़बर रुगो हिकिड़ी मीटिंग करे चई करे ख़बरदार कराची जे कंहिं बि सिंधी ॻोठ सां शरारत कंदे त तूं हुतां बदिली हूंदे या सस्पेंड हूंदे। त के SP जी मजाल हूंदी जो ईअं करे, के DC जी मजाल, उन्हनि खे शाबस ॾिबी आहे। हीउ जेको बहरिया हो, बहरिया में तव्हां सम्झो था बहरिया वारा ॾाढा मुड़ुस उहे हथियार खणी अची ज़मीनूं खणी वेंदा। उन्हनि जे पोयां उन इलाइक़े जा DC, उन इलाइक़े जा कमिश्नर ऐं SSP ऐं DIG गॾु आहे, जिन ॻोठनि जे माण्हुनि खे छॾे ॾिनो त वञी ॻोठनि खे मारियो पोयां असीं वेठा आहियूं। न त उन्हनि जी मजाल आहे को टके जो माण्हू अची गार्ड अची ॻोठनि ते हमलो थींदो। पोयां हीअं हिननि खे 13 साल इक़्तिदार सिंध जे बदे जे एवज़े में मिलियो आहे। सिंध जा वसीला ॾियो, एवज़े में इक़्तिदार वठो। हिन सिंध जा वसीला ॾेई सिंध जी गैस, पेट्रोल, इक़्तिदार आला, सिंध जो कोयलो ॾेई इक़्तिदार वरितो। तंहिंजे करे सिंध हींअर तव्हां सां गॾु आहे, पर मूं चयो त वछ कुॾंदी आहे किले ते, उहो किलो तवीह। ईअं न कजो, ईअं न कजो जो सुभाणे तव्हां मां 20 माण्हू साबित कदम थियो बीठा हुजनि, 2 माण्हू तमामु प्यारा थी ईंदा आहिनि। हर जाइ ते 2-3 प्यारा माण्हू थींदा आहिनि, चवंदा आहिनि भाउ रहियूं, पोइ बि हिक ॿिए खां परे कोन आहियूं, पंहिंजा ॾाकनि जा वास्ता आहिनि, तोसां सिर लॻे ही माण्हू वेंदा हलिया, पाण भाउ रहियूं, पाण को गस कढी था वठूं, उनखे वठी वञी होटल ते विहारबो, जीअं नाज़िम खे भाउ खे वठी हलिया, जीअं दोते भील जे भाउरनि खे अची हलिया। पोइ हुनखे चइबो बाबा ही जहिड़नि जटनि मां तोखे छा वणंदो, तुंहिंजा घणा गज़ आहिनि? 100 गज़। तोखे भला ऐं 80,000 लख रुपयो फी गज़ वठी ॾियां? 100 गज़ थिए पियो न, थिए पियो। मुंहिंजो कमु आहे, मूं ठीको खयो आहे उहे ॻाल्हियूं करणु जेको ॿियो न करे। ॿिया माण्हू चवंदा आहिनि अची कॉस्मेटिक ॻाल्हियूं कंदा, चवंदा आधा भाउर गॾे में पोइ हलिया वेंदा। मूं ठीको खयो आहे त तल्ख़ ॻाल्हियूं तव्हां सां, ऐं तव्हांखे सम्झा थो छाकाणि मुंहिंजो को लाचार कोन्हे न। मूंखे न को हितां को ऐं तव्हांजे को मुंहिंजी का फैक्ट्री आहे, न को रोड आहे, न को हुते मुंहिंजो भाइटो ऑफिसर लॻियल आहे, न मूंखे को हुते प्लाज़ा ठाहिणो आहे। तंहिंजे करे आउं तल्ख़ ॻाल्हियूं थो कयां। तल्ख़ ॻाल्हि कहिड़ी आहे त जेको चऊं थिए पियो। तव्हांखे चवंदा लख रुपयो वठ ऐं लख रुपए जे एवज़ हिकिड़ो गज़ 100 गज़नि जा, उहे तव्हांजे विच मां माण्हू हूंदा, उहे तव्हांजे विच जा माण्हू हूंदा, उहे अची चवंदा ॻाल्हियूं था करायूं, ॻाल्हियूं ॿोलियूं था करायूं, केस वापसि था वठूं, तव्हांखे ठाहियूं। उहे ठाहिण वारा कोन्हनि, उहे जेके तव्हांजे ज़मीन, जेके सिंध जे ज़मीन ऐं खूननि जो सौदो कनि, उहे ठाहींदड़ कोन्हनि, उहे बेग़ैरत ऐं गदार आहिनि। उहे छा आहिनि? जेको चवे थो ॻाल्हियूं थो करायां ऐं छा थो करायां, मूं हुननि सां बि ॻाल्हायो आहे, उहे तव्हांजा सॼणनि या गदार आहिनि, गदार आहिनि। तंहिंजे करे
को सौदो ना करणो, मालकाना हक़ खपनि, पंहिंजी ज़मीन खपे, उनजी रजिस्ट्री खपे, उनजो खातो खपे। सिंध तव्हां सां तोड़ ताईं बीहंदी, ऐं रुगो सिंध हिते न, सिंधी जिते आहिनि सॼी दुनिया में। महिरबानी ऐं साबित कदम थी बीहंदो, सिंधी तव्हांजा सॼी दुनिया में साथ ॾींदा। ऐं वरी हुननि भेनरुनि खे जेके हुते वेठियूं आहिनि, उन्हनि भेनरुनि जे हौसले खे तव्हां सभिनी खे सलाम थो कयां। हुनजो ॿुधण ॾियो, मस्जिद खे बि किराए दो, मस्जिद को बिल तव्हांजो घोट पोइ तव्हां एहतजाज कयो हुते को? हिन मामले खे खणो था। मज़हर राव जो साहब किथे आहे? साईं मज़हर साहब वञो, मनान वञो, हिननि सां मीटिंग हींअर ई कयो ऐं उते विज़िट सॼो बंदोबस्तु कयो ऐं हिननि जी कॉन्स्टिट्यूशनल पिटीशन बि दाख़िल कयो, हिननि जी बि आइनी दरख़्वास्त दाख़िल कयो, फौरन वञो। पोइ वरी महबूब साहब सां जी मीटिंग करायो सभिनी दोस्तनि सां। अदा तव्हां कुझु चयो? तव्हां जीअं बिल्डर माफ़िया जी ॻाल्हि